कराची में JWC जो कन्वेंशन जारी है। कन्वेंशन में सहाफ़िन, अदीबन, दानिशवरन समेत बियन शिरकत किया है। कन्वेंशन में सिंध के मसलन समेत बियन मामलन बाबत गौर विचार किया पियो वञे। वधीक तफ़सील बुधाए रही है कन्वेंशन में मौजूद नोमिता गुल। जी नोमिता। जी हिन वक्त मां कराची जिला के सचल गोठ जी एक लाइब्रेरी शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी में मौजूद आहियां जिते JWC पारां कराची कन्वेंशन को ठाहियो वियो आहे। इन कन्वेंशन में हिन वक्त मुख़्तलिफ़ जेके आहिनि तंज़ीमुनि जा माण्हू शरीक आहिनि। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा माण्हू जेके सीनियर सहाफ़ी आहिनि हिते मौजूद आहिनि। इहा तंज़ीम जेकी आहे उहा शहीद नाज़िम जोखियो जे मर्डर खां पोइ जुड़ी वई हुई। हिन वक्त कन्वेंशन जारी आहे ऐं इन हवाले सां तव्हांखे अपडेट कंदा हलूं त हिन वक्त कन्वेंशन में सदर ज़ुल्फ़िकार ख़ासरेली, जनरल सेक्रेटरी शौकत नारी, नाज़िम जोखियो जी अमर, नाज़िम जोखियो जी घरवारी शीन जोखियो, भाउ ज़ोहेब जोखियो, लीगल एड कमेटी जो सरबराह मोहम्मद खान शेख, सीनियर सहाफ़ी खुर्शीद अब्बासी, कानूनदान ऐं तज़ियाकार जावेद काज़ी, खलील चांडियो, असगर बाग़ी, डॉक्टर शहर महाराणी, ताज वसाण, सोहबत बुरड़ो, हरीफ चांडियो, निसार बांभड़ शामिल आहिनि। इहा जेकी तंज़ीम आहे, जेकी कन्वेंशन हिन वक्त थी रही आहे, इहा तंज़ीम सहाफ़िन, लेखकनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जे हक़नि जी जाखोड़ लाइ कमु कंदी आहे। इन तंज़ीम जा मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेके आहिनि उहे कन्वेंशन थी चुका आहिनि, पर कराची में हिन वक्त कन्वेंशन जारी आहे। इन हवाले सां तव्हांखे अपडेट करण जो सिलसिलो जारी रखंदा।